हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की। तव्हां सभिनि खे जन्माष्टमी जी करोड़ करोड़ वाधायूं। तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल ते जंहिंजो नालो आहे मुंबई जो सिंधी। अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त हाणे तव्हां सब्सक्राइब करे बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो ताकी तव्हांखे नोटिफिकेशन मिलंदी रहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि लोलो यानी सिंधी मानीअ जी रेसिपी। हीअ रेसिपी तक़रीबन 10 लोलनि जे लाइ आहे। तव्हां क्वांटिटी घटि वधि करे था सघो। पहिरियों तव्हांखे ठाहिणो पवंदो खंडु ऐं गुड़ जो पाणी। हे ठाहिण जे लाइ तव्हांखे 1/4 किलो खंडु ऐं अधु कप पाणी ऐं 100 ग्राम गुड़ खे मिलाए करे रखिणो आहे। हुन खां पोइ तव्हांखे घटि बाहि ते हिन खे धीमी आंच ते पकाइणो आहे जेसि ताईं सभु डिज़ोल्व थी वञे यानी ॻड़ी वञे। पोइ तव्हांखे अटो खणणो आहे। अटो लॻभॻि 1.5 किलो हुजे ऐं हिन में तव्हांखे पहिरियों थोरो गिहु मिलाइणो पवंदो। तव्हां गिह जे बदिरे ऑयल बि यूज़ करे था सघो। असां हिते गिहु ऐं ऑयल ॿई मिक्स कया आहिनि त हाफ क्वांटिटी गिहु ऐं हाफ क्वांटिटी ऑयल तव्हां यूज़ करे था सघो ऐं हुन खां पोइ तव्हांखे मिक्स करिणो आहे सॼो ताकी सॼो ऑयल जेको आहे अटे में मिक्स थी वञे। अगरि तव्हां गिहु था खणो ऐं तव्हांखे लॻे थो की हिन जी जेका क्वांटिटी आहे घटि आहे त तव्हां ऑयल बि विझी था सघो। हे जेको आहे पाणी आहे खंड जो ऐं गुड़ जो। अगरि तव्हांखे थोरो घटि लॻे गिहु त तव्हां ऑयल बि विझी था सघो। त हे अटो थियो आहे या न हे कीअं ख़बर पवंदी? ईअं ॾिसो, ईअं मुठी ठहंदी लड्डू वांगुरु। अगरि नथो ठहे मतिलबु तव्हांजो अटो तयारु कोन्हे त थोरो तव्हां ऑयल वरी विझी था सघो ऐं वरी ॾिसो हाणे हे मुठी ठही वई आहे, लड्डू वांगुरु ठहे थो यानी तव्हांजो ऑयल बराबरि आहे। हाणे तव्हांखे ॻोहिणो आहे अटो खंड जे ऐं गुड़ जे पाणीअ सां। जीअं असां नॉर्मली अटो ॻोहींदा आहियूं उअं ई तव्हांखे ॻोहिणो आहे, बट हे अटो थोरो थिक थींदो। त ईअं नॉर्मल जीअं असां फुल्के जे लाइ अटो ॻोहींदा आहियूं, एक्स्ट्रा पाणी न विझिणो हिन में। हाणे अटो जेको आहे गुंजी वियो आहे। हाणे तव्हांखे वॾो हिकु थोरो सॉफ्ट हुजे अटो, ईअं अहिड़े साइज़ जी तव्हांखे चाणी खणणी आहे ऐं तव्हांखे वेलणो आहे। थोरो हे थिक हुजे, असांखे फुल्के वांगुरु न वेलणो आहे, थोरो थिक हुजे। हाणे असां हे तए ते रखियो आहे। तव्हां विच विच में हिन में ऑयल बि लॻाईंदा रहो ताकी हे सुठी तरीक़े सां सिकजी वञे। गोल्डन ब्राउन थिए तॾहिं तव्हां हिन खे पलटियो ऐं ॿिन्ही साइड ते गोल्डन ब्राउन ताईं पचायो। ॾिसो हाणे कलर सुठो निकितो आहे त हाणे तव्हां हिन में थोरो ऑयल विझी था सघो। ईअं कलर अचणु खपे। जेसि ताईं ईअं कलर न आयो त तव्हां कलर जे लाइ थोरो ऑयल बि विझी था सघो जीअं ही कलर सुठी तरीक़े खां अचे। ही लॻभॻि ठही वियो आहे ऐं तयारु आहे मिठो लोलो यानी मिठी माणी। तव्हांखे मां हिकु टिप ज़रूरु ॾींदुमि कि तव्हां हिन में गुलाब जा पत्ता बि विझी था सघो ताकी सुठो